जी चाचा, तव्हां असांखे कंडियुनि खेजड़ियुनि इन्हनि जे बारे में ॿुधायो, इन्हनि जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, खामियूं कहिड़ियूं आहिनि, ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि, इहो थोरो ॿुधायो तव्हां असांखे। साईं कंडी जो जेकॾहिं वस्ता ॿुधायां त मुंहिंजी ॿुधण खां वॾी ॻाल्हि आहे ऐं बिल्कुलु घणे में घणो आहे। हीअ कंडी जेको वण आगाटे में आगाटो क़दीमी में क़दीमी वण आहे। हिन जी वॾे में वॾी ॼमार आहे। हिन जेकॾहिं ख़ूबियूं ख़ासियतूं ॾिसूं था त असां जेके पुराणे ज़माने जे थर में क़दीम जेके तड़ आहिनि, कंहिं वक़्त में तड़ हिते हूंदा रुॻी वेरियूं हुयूं। अहिड़ा असांजा जोधा ऐं जवान जेके हुए वेठूं संदरा ॿधे हिन तड़ खयां पर पातार ते पता पाणी बि साबित कयो पर तड़ बीह न सघनि। तॾहिं अहिड़ा असांजे ज़माने अहिड़ा ॾाह वाढा ऐं सूटाड़ो आहे जिनी ॻोल्हे इहो तजुर्बो हथु कयो त हिन खे वरी हाणे काठ जो हिन खे छा चवंदा आहिनि त चरख ठाहियूं त चरख जे तजुर्बे ते कई वण इस्तेमालु कया। उन बाहि पैदा थी, गैस पैदा थियो, उनमें माण्हू वरी जेकॾहिं तड़ में वरण त उनमें गैस जे करे कई माण्हू मुआ। पोइ आख़िरकार इहा काठी कंडी जेका इस्तेमालु करण सां इन जा चरख ठाहिया। घटि में घटि चरख जी माप हेठि मथे 6 खां 8 ॾह फुटनि थींदी आहे। चरख कहिड़ो हूंदो आहे? चरख अहिड़ो थींदो आहे जो हिकिड़ो पार्ट गोलाई ते ठहंदा आहिनि। जहिड़े नमूने पाइप हींअर हिन वक़्तु जेके चाइना वारा जेके वञनि पिया इन नमूने सां अहिड़ा गोल ऐं एतिरे क़दुरु घटि में घटि 6 खां 8 फुट ताईं थींदा हुआ मथे जेको उन मथे जॾहिं पथर जो दंगींदो पथरी उहे उन मथे बि उनखे ॾाढो ठाहे ठाठो के उनजो भरे क़ाबू कंदा हुआ। पोइ उन खां मथे पाणी ईंदो पर पाणी उहो गुज़ारे जेको हूंदो फ़क़्तु जेकॾहिं 4, 10, 20, 40 घड़ा थी सघे थो उनखां वधीक न थींदो। उते उन कारीगर खे ख़बर पवंदी हुई त हिन खां हेठि पाणी ख़ासि आहे। उनखां हेठि कहिड़ो को पथर ईंदो उनखे डाह चवंदा आहिनि, या उहो गिरमट सां या उहो पथर सां या टांके टोड़ींदा हुआ त उनखे चवंदा आहिनि डाह छोड़ण सां पाणी हिकिड़े मिंटनि सेकंड कलाकनि में घटि 10, 15 पुरे बि चढ़ी सघे थो सम्झो। पोइ उहो जॾहिं लॻी वियो छा चवनि चरख लॻी वियो पोइ जहिड़ो ॼमार जहिड़ो जटादार अमर जे लाइ पोइ उन तड़ जी ॼमार जेकॾहिं 1000 थियो 200 साल बि उनजे लाइ काफ़ी आहे। अच्छा, जेका थर में खूह आहिनि उन्हनि में इहो चरख इहो कंडी जो हर जाइ ते चरख जी कंडी जो इस्तेमालु थींदो आहे। उनखां मथे उनजे जंहिंखे असीं कुहड़ चवंदा आहियूं जॾहिं तड़ तयारु थी रहे थो उहो बि काठी हिन कंडे जी हूंदी आहे जेका चीरे ऐं उन मथे असीं लॻाईंदियूं थूणियूं जूं थींदियूं आहिनि। असीं उनजो भोण जेको थींदो आहे काठी जो भोण सो बि हिन ते हलंदो आहे, उहो बि असांजी कंडी जो आहे। भोण, कुहड़, चरख इहे जेके 3 शयूं आहिनि तड़ में इस्तेमालु थींदियूं आहिनि। अच्छा, उनखां अलावा हाणे जेकॾहिं हिन जी करियूं था त असांजे हिंदू धर्म जे हिसाब सां चोरी में, मरणे में, पढ़णे में, क्रिया में, होम में, हवन में, यज्ञ में इहा काठी असांजे लाइ बिल्कुलु असांजी काराइती आहे। हिन खां बिना असांजो कार्य कोन थींदो आहे। अच्छा, मतिलबु मरणे पढ़णे बि का इहो मतिलबु इहो बिल्कुलु ज़रूरी आहे। असांजे हिंदुअनि जो सूतक चवंदा उन में बि खपे, जेकॾहिं मरण ॿारहाई जे टाइम ते बि उन टाइम ते खपे। शादीशुदा माण्हू जंहिं जेकॾहिं कुंवारे घोट जा पला छुटंदा उते बि हिन जी झक लाज़मी आहे, उनखे वॾे पोइ उथिणो आहे असांखे। अच्छा, हा। ऐं उनखां सवाइ हीअ त घोट जेके शादियूं करणु वञनि था उन वक़्तु बि हीअ झको वठनि था। हा साईं, बिल्कुलु इहा जॾहिं कुंवारे घोट जो पला जॾहिं छुटंदा आहिनि उन टाइम ते अॻु में ही तारी खोए ऐं का छुरी सां काती सां उनखे वढे पोइ असांखे उथिणो आहे। टिप ॾेई सेकंड में उथिणो आहे। इन जो मतिलबु छा थियो? इन जो मतिलबु इहो आहे त इहो असांजो पुराणो सोण आहे सम्झो न। इहो असांखे माना चग वञणी, हीअ चग वञण जो मतिलबु त उन माइटनि खां छुटकारो मिलियो। हाणे हितां वढे जहिड़ो पला बि छुटा हीअ चग वढे, हाणे इहा शइ थी उन जी। अच्छा, हा। पोइ हीअ मरणे में जेको हीअ छा चवंदा आहिनि पंहिंजी ॾाढी कंटियो ॿाड़ींदा उहो कीअं आहे? उहो साईं कंटियो ॿारण जे लाइ असां जेके हिकिड़े ग़रीब क़ौम आहिनि, हिकिड़े अमीर क़ौम ते वटि होम हवन जूं जेके कई क्रियाउनि जो सामान इस्तेमालु करे सघनि था उन जाइ ते असांखे वेद शास्त्र जे हिसाब सां चयो जेकॾहिं इन शयुनि में को बि जेकॾहिं उहा शइ नथी मिले त उन जी जाइ ते होम हवन में सिर्फ़ु इहा बि काफ़ी आहे। कंडी जी काठी बि बिल्कुलु काफ़ी आहे। असां चोरी में बि जेकॾहिं हीअ काठी न आहे, बाक़ी काठियूं आहिनि पर जेकॾहिं कंडी जी काठी न आहे त उहो चोरी बि असांजी क़ाबिल क़बूल न आहे। अच्छा, मतिलबु इहो शुभ वण आहे हिकिड़ो हिंदू धर्म आहे। ऐं असांजे लाइ जिते हिंदू धर्म जेके तुलसी जी पूॼा कंदा आहिनि उन जे बदिरां असांजे लाइ ही पूॼन योग्य कंडी आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं हिन जा जेकॾहिं असां अॻिते हिन जा फ़ाइदा ॾिसूं था त हीअ कंडी असांखे हिन जी ॼमार बि वॾी आहे ऐं हिन जी ॼमार अटकल 300-400 साल ताईं हिन खे कंडी चइबो आहे।
जॾहिं हिन जो थुड़ थुल्हो थी वेंदो आहे, उन में पोलार थी वेंदो आहे, मथे भिड़ जेके ॿोधा थी वेंदा आहिनि, बिल्कुलु हिन जो कंडे जो थोड़ जेको थोरो वेकिरो थी वेंदो आहे, तॾहिं हुन कंडी में फिर हुनजो नालो कंडो रखंदा आहिनि। अच्छा, कंडो ॿिया कहिड़ा नाला आहिनि? डाटकी में पंहिंजो हिकिड़ो जीअं खेजड़ी कई, कंडी कई, असांजी थर ॿोली में हिन खे खेजड़ी चवंदा आहियूं, जेके सिंधी ॿोली में कंडी चवंदा आहियूं, खेजड़ चवंदा आहियूं, ऐं उनखे सिंधी ॿोली वरी कंडो चवंदा आहियूं। कंडो चवंदे इहो घणो करे अक्सर करे अछड़ी थर, खावड़, कठो आहे, ऐं असांजो वट आहे, वंगो आहे, सामरोटी आहे, मोहराणो आहे, ऐं विच जा ढाट आहे, ऐं पारकार आहे। हीअ असांजो ख़ासि हिन कंडनि जो। हा, इहा साॻी कंडी खणी थर में हुजे, लाड़ में हुजे, बलोचिस्तान में अहिड़ी काराती हुनजी काठी कोन थींदी आहे, अहिड़ो कारातो वण कोन थींदो जहिड़ो असां वटि। अच्छा, हा, हिन जे लाइ अॼु जा माण्हू जेके आहिनि हिन खे वढ करे हिन जो ॿेड़ो ॿोड़ियो आहे। हीअ जेके ॾाटी वारा माण्हू आहिनि हिन खे भञनि जो टारियूं सत्यानाश कयो, कुहाड़ी सां बि वढनि था, पर हीअ असांखे एतिरो हुनखे असीं सतायूं था, वढ करियूं था, तॾहिं बि पंहिंजो पाण हीअ असां ते अहसान, हिन जा जेकॾहिं असीं मञूं थर अहसान हिन कंडी जा असां ते एतिरा आहिनि जो असीं हुनखे विसारे नथा सघूं। अहिड़ा अहसान हिन में असां पहिरीं पन थींदा आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो असांजी लूसण जी ॿारी 2 टे लोभ ॾींदी आहे, उन जाइ ते असांजी हीअ कंडी जेको आहे 12 ई माह जेके आहिनि 12 ई महीना असांखे हीअ लोभ हिन खां मिलंदो आहे। पहिरीं पन आहिनि, पन खां पोइ मंझर आहे, मंझर खां तोई आहे, जेके भाॼी लाइ इस्तेमालु थींदा। अॼुकल्ह शहर में हिन वक़्तु घटि में घटि 500 रुपया किलो ताईं, 400-500 रुपया किलो हिन जी शक्कर विकामजी थी। ये सिंख पोड़ है, ही छा आहे? हा, सिंख जेके असांजी ॿोली पन बि चवंदा आहियूं, सिख बि चवंदा, जेका हिन जा लूणूं तगरूं जेके थींदियूं आहिनि उहो लाहे ॿकिरनि खे ऐं उठनि खे असीं चाराए ऐं माल बचाइनि। 7 ॾुकार जेके पइजी वञनि था, सभई वणी सुकी वञनि, पर इहा असांजी मुल्क जी कंडी जेको आहे असांजो जीआपो, असांजे जानदारनि जो जीआपो, ऐं एॾो हिन में असां में फ़ाइदो आहे। इहा निफ़सान जेको थी सघे असांखे त जेतिरा हीअ वण असीं पोखूं ओतिरो थोरो, पर अॼुकल्ह जेके असांजे मुल्क में ट्रैक्टर अची विया आहिनि, ऐं ट्रैक्टरनि असांजे वण जी तबाही कई आहे। ॿिया हिकिड़ा असांजे मुल्क जे जेके असुलु जेके आबाद रहे रहाकू जेके माण्हू जिन खे हिन वण जो क़दुरु हो, उन जा जेके आयल माण्हू जिन इन वण ॾिठा आहे कोन्हे, उन वण खे क़दुरु जो कोन्हे। हिते कुहाड़ी जी वाट एतिरा कनि, ॿियार बेरहमी बेक़ियासी माण्हू उनजे वढण सां पोइ कंडी छिती चवंदा आहिनि, छिती उनखे चवंदा जंहिंमें कंडा घणा थियनि, उन जे करे हिन में कंडा काफ़ी वढ जे करे थियनि था। बाक़ी असली जेके रहाकू माण्हू जे कंडियूं आहिनि, ऐं इन में ॿियो खूबी जंहिं ॿनी में कंडी जाम आहे, उन में हिन जो जेको छाण आहे, भाण जेको थींदो आहे, उनमें असांजी आबादी ज़बरदस्त। जंहिं कंडी में वण न आहे, जंहिं में वण न आहे, उनजी आबादी जेको ईअं सम्झो त ॿनी में जेकॾहिं 20 सैकड़ो थींदी, हिन में 100 सैकड़ो आबादी थींदी, जंहिंमें हिन में जेके कंडी जो वण आहे त पोइ इन काठी में हिन जा जेके असीं मिसकिन माण्हू जेके असांजा अजा आहिनि, असर मारू माण्हू जेके आहिनि, उन जा लांडियूं आहिनि, चोरा आहिनि, ऐं उहे जेके आहिनि उन में सभु जी हिन जा सोहतीरा आहिनि, मल आहिनि, अठड़िया आहिनि, हीअ सभु इन में जा थींदा आहिनि। ऐं उन जे पटियूं थींदियूं आहिनि, ऐं इन जा वरी असांजी ईसूं आहिनि, पागा आहिनि, ओपरा आहिनि, ऐं सिंदल आहिनि, ऐं कैबिनूं आहिनि। इन में इन काठी में काफ़ी हिन जा असां जेके वॾो लाभ आहे। ऐं ॾुकार जी हालत में असांजा बुज़ुर्ग वॾा चवंदा हुआ त हिन जा छोॾा लाहे धोए असीं सुकोए पोइ हिन खे ॾाढा कुटे पीए थोरो घणो अटो मिलाए ऐं ॾुकार जी हालत में असीं पेट में खाईंदा हुआसीं। इहा वाक़ई ॻाल्हि सची आहे, अॼु बि कंहिंखां माण्हू पुछी सघे थो, सची ॻाल्हि आहे, सम्झो न। पोइ हिन जा खोखा जेके ॾुकार जी हालत जेके तोइया आहिनि, तोइया में सिंगर आहे, सिंगर में जॾहिं पची लाल थो थिए त खोखा चवंदा आहिनि, उहो खोखा बि कुटे ऐं कुटे सुकाए पोइ जेकॾहिं झंड में पीए ऐं उन में अटो थोरो घणो मिलाए पोइ असीं ग़रीबी हालत में मारू माण्हू असांजा हीअ खाईंदा हुआ ऐं पंहिंजो वक़्तु पास कंदा हुआ। हिन में जेकॾहिं हिन जे लोभ या हिन जे फ़ाइदे जे सोचूं था त हीअ अञा कुझु थोरी आहे। भाॼी बि सुठी थी वेंदी साईं, भाॼी हद खां वधीक भली थींदी आहे। माण्हू शौक़िया ख़ातिर न को असीं हिते असांजो सिंगर हिते कराची, हैदराबाद, इस्लामाबाद, लाहौर ओसि ताईं हिते जेके माण्हू ऑर्डर करे घुरंदा आहिनि ऐं असीं तोहफ़े तौरु उनखे मोकिलींदा बि आहियूं। सुकाए बि रखंदा आहिनि, सुकाए बि रखंदा आहियूं। साईं, असांजी 12 ई महीना आहिनि जी भाॼी, असांखे 12 ई महीना हिन जेकॾहिं वसकारे वञे हिकिड़ी त बाफ़े माना पचाए रखंदा आहियूं, हिकिड़ी असीं जेके कची संगरी जेको छाम सुकाए रखंदा आहियूं। जॾहिं बि असीं भाॼी कंदा आहियूं, जहिड़ी साई संगर जी भाॼी थिए ओड़ी जोड़ी हिन में भाॼी थींदी आहे। सही ॻाल्हि। पोइ जेको कंडी जो वॾ टुक थिए पियो, इन ते कानूनी मतिलबु पाबंदी त हूंदी या कोन्हे? साईं, हिन ते पाबंदी हुअणु खपे, गुज़िरियल वक़्त में कोन हुई। हिन में रुॻो एतिरो कोन्हे, मूं जेको हिसाब चयो त मल सोती अठड़िया या हीअ थियनि था, दरियूं थियनि था, दरबार थियनि था, सिंदल थियनि था, कैबिनूं ठहनि थियूं ऐं खटूं पागा ईसूं उपरा ठहे था, उहो त सभु ॻाल्हि आहे।
पर हिन खां सवाइ जेका इहा वॾी थिए थी न उन खां पोइ ॿारनि ते बि गुज़ारो आहे असांजो। ॿारनि ते जेको इहो हिन में जेको ॿारनि निकिरे थो हिकिड़ी कंडी जो जेकॾहिं ॿारनि साल जो गुज़ारो माण्हू जो जेकॾहिं विकिणे थो त बि उनजो गुज़ारो आहे। अच्छा कंडियूं विकिणनि बि था हिते? साईं विकिणणु खपनि नथियूं, हीअ विकिणण जहिड़ी शइ कोन्हे, वॾनि जहिड़ी शइ कोन्हे, मजबूरी असांखे आरत आहे, मजबूरी आहे, ज़रूरत आहे त उन में जेकॾहिं असांखे मजबूर वठंदो उहो वढणु न खपे। जेको हिन खां अॻु में कुझु वक़्तु इहो कोन हो पर थी सघे थो अॼु शायदि 144 कलम ऐं वण ते पाबंदी थी आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे जो इहा पाबंदी वॾनि वणनि ते पाबंदी आहे। हा पाबंदी आहे, उन करे थी सघे थो हीअ वण बची सघनि ऐं हिन ते असांखे रहम करणु खपे। हिन जा गुण ॾिसूं था त हिन खे असांखे पालणु खपे, हिन खे संभालणु खपे ऐं असीं राज जा ॿधी करे ऐं हिन खे वण खे बचाइण जी कोशिशि करियूं जीअं त अॻिते लाइ असांजो ऐं आईंदड़ वारनि जो ऐं असांजो हिन में भलो आहे। सही ज़बरदस्त। इन खां अलावा ही पखियुनि जा जानवरनि लाइ आसाइश हाणे जेकॾहिं असीं हिन ॻाल्हि जा चऊं था त हीउ कंडो एॾो डिघो आहे, हिन में जेके कंहिं वक़्त में ॻिजूं असांजे मुल्क में जाम हुयूं, ॻिज में इहा ख़ूबी हुई जो जेकॾहिं वण में वॾा वॾा जानवर जेके मरंदा हुआ उन में गंद किनार एतिरी थींदी हुई जो अहिड़ा हीअ वॾा वॾा पखी ॻिजनि जहिड़ा जेको आहे जी वीचारा हिन वण में पना वठी वॾा वॾा आखेरा ठाहींदा, कई ॻिजूं हूंदियूं सभई हज़ारे लखे। जॾहिं अहिड़ो को वाक़ियो थींदो ॻिज खणी उन जाइ ते पहुती त मिंटनि या सेकंडनि या कलाकनि में उहो सॼी सफ़ाई करे बदबू ॿी टी ख़तमु थी वेंदी हुई। ऐं उनखां सवाइ हिन ते असांजा मोरनि जा आखेरा आहिनि, ढेलनि जा आखेरा आहिनि ऐं हिन वणनि पना वठी हिन ते विहनि था ऐं विच वेही वीचारा आसास कनि था। उनखां सवाइ असांजे हिते मुल्क जे थर में हीअ कंडी जहिड़ो वण ॿियो कोन्हे। हिते असांजो माल आहे, ढगी आहे, ढोर आहे, ॿकरी आहे, उठ उन जे लाइ आसास ई वण हिन जी छांव में वेही आसास कनि था। माण्हू ख़ुदि बि हेठि कटूं नारे वग़ैरह साईं जेकॾहिं असांजे कचारियूं रिहाणियूं रसदासूं मजलिसूं आहिनि कॾनि जे वणनि हेठि ॿियो असांजे लाइ वण ही वॾो फ़ाइदो वारो आहे। वॾे फ़ाइदो माल वारो माल त खाए थो साईं माल वारो जेकॾहिं उनजो त सदा जिया पियो हिन ते रिढ आहे, ॿकरी आहे, उठ आहे, जेको आहे न हिन जे लाइ जेके संगरियूं लाहे रखूं था ऐं खोखा लाहे रखूं था, मंझंदि लाइ रखूं था। जेकॾहिं हिन सीज़न हिन जी ख़तमु थिए थी न संगरनि जी त पोइ असांजो संगर एतिरो असीं कठो करे रखूं था जो 2 महीना 4 महीना जेकॾहिं ॾुकार जी हालत आहे त ॾुकार जी हालत में असांजी ॿिन्हिनि पोखनि टाइम ते असांखे जेकॾहिं 1000 1500 2000 रुपया चारो थो थिए जेको असांजो हिन में असांखे मुफ़्त में मिले थो उहो असांजो चारो जो उन ॿिए चारे घणे खां ई वधीक क़ीमती शइ ऐं वधीक ताक़त वारी शइ। सही ॻाल्हि आहे। खोखा बि सुखड़ी तौरु ॾियनि था, खोखा सुखड़ी तौरु असीं शौक़िया तौरु खाईंदा आहियूं। असांजा बच्चा नंढड़ा खाईंदा आहिनि, किथे किथे थेलनि बंदि करे असीं कंहिंखे सुखड़ी तौरु बि मोकिलींदा आहियूं। इहो चाचा तव्हांखे ख़बर आहे कहिड़े बीमारियुनि जो इलाजु आहे? संगर हिन में जेकॾहिं ख़ूबी खोखा आहिनि, संगरियूं आहिनि, इन जो तौरु कंहिं बीमारी जो इलाजु हुजे इहो थोरो ॿुधाईंदा। बीमारी हिन में जेके हिन जा पन जेके आहिनि जी जेकॾहिं असांजी गर्मी जी मौसम अखियूं असांजूं ख़राबु थियनि थियूं ऐं उन को बीमारी थी पवे थी त हीअ पन जेका असीं पन ॾाढी घोटे कंहिंमें ऐं उहा साॻी जे कपा जा ॿुड़ा ठाहे उहो जेकॾहिं असीं अखियुनि ते रखंदासूं त उहा बीमारी अखियुनि वारी हिन जे ॿुड़नि में ख़तमु थी वेंदी। अच्छा बिल्कुलु। इन खां अलावा का बि इन में ख़ासियत खूबी कामी नुक़सानु कहिड़ो आहे? नुक़सानु कोई आहे? नुक़सानु हिन में जेकॾहिं असीं ॻोल्हे ॾिठो आहे त जेके आहिनि से टोटल हिन में फ़ाइदा आहिनि। टोटल पर नुक़सानु आहे त इहो आहे पोइ जेकॾहिं ॼट आहे को मूर्ख चढ़े वञे त डिघो लालच करे थो अॼु अञा अॻिते जेका झक हिन में संगर भलो आहे अञा हीअ झक अॻिते हिन में संगर भलो आहे उहो जेकॾहिं उन लालच में फासी उहो झक जी कोशिशि थो करे कुदरती को सनी जॻह टुटी पवे थी या झुरी पवे थो या मरी पवे थो जे अवगुण आहे त इहो आहे। बाक़ी ॿियो जेको आहे सभु फ़ाइदो ई आहे असांखे लाभ हिन में ॿियो नुक़सानु कोई कोन्हे। माण्हू ख़ुदकशियूं त आराम सां कंदा हुआ साईं ख़ुदकशियूं त कनि था वाक़ई इहा ॻाल्हि सची आहे। कंडनि में ख़ुदकशियूं कनि था त उहे त खपड़नि पिया कनि जेके पंहिंजे घरनि में पिया कनि त हिन में कंडी जो ॾोह त कोन्हे कंडी जो ॾोह आहे त उन जी कंडी डिघी आहे उन जे करे बसि ख़ुदि कस करण उन लाइ सवलियत जल्दी माण्हू मरे सघे थो हुन में टाइम लॻंदो। सही ॻाल्हि आहे। इहा का अॻु में जेको ॻाल्हि करी आख़िर वारी जेके में सुणायो त भई मोरारो आख़िर मोरारी वण ते असांजे कंड ते आख़िर कोन त उहे बेठक थिए थी पर एॾो मज़बूत पखी आहे केॾी तूफ़ान खणी आई भला कंडी किरे सघे थी पर मोर उहे कोन थो किरी सघे। उहे खां अलावा जेके वॾा वॾा पखी जेके ॿूअड़ गिज गिर ॾोॾो उहा सॼा आख़िरा थी सघनि था। ऐं इहा कंडी जेका आहे छोॾा असांजे बचपन में असांजा ॾाॾा या ॾाॾियूं
जेके क़दीमी वक़्तु अॼु खां जेको यादि करियां थो त उन खे 60-65 साल थींदा। उन वक़्त में असांजे ॾाॾनि जी उमिरि बि घटि में घटि 70-80 साल हूंदी। उन जमार में उन्हनि ॾाॾनि चयो त बेली अवी लहरूं पिया करियो, ख़ुशी वेठा आहियो, अवां छा ॾिठो आहे, छा कयो आहे? ॾींहुं ॾुखिया ॾिठा त असां ॾिठा, कहिड़ा ॾिठा त असां कंडियुनि जा छोला ख़ुदि खाधा आहिनि, असां ॿुधा कोन आहिनि। असां कंडियुनि जा छोला लाथा आहिनि, पुसाया आहिनि, धोता आहिनि, पीठा आहिनि, असां खाधा आहिनि। खाईंदा हुआ मतिलबु पहिरीं उनखे साईं उन लाहे घर ईंदा हुआ, तॾहिं उनखे जा गरम पाणी में धोए सुकाए पोइ उनखे ॾाढा धुकियनि सां कुटे पोइ उन झंड में पीए, पोइ अटो किथां आयो को मामूली थोरो घणो मिलंदो उहो मिलाए पोइ देदा मिड़ेई करे या खूरे ते या तवे में करे उहो खाईंदा हुआ। इहो असांजे वॾनि खां ॿुधल उन पक यकीन सां इहो चयो त असां खाधा आहिनि। पर मतिलबु वॾनि जेकॾहिं तव्हांजे अबनि ॾाॾनि तव्हांजे ॾाॾे ख़ुदि चयो असां खाधा आहिनि त पोइ साफ़ बिल्कुलु ॻाल्हि सची आहे न। रुगो असांजे ॾाॾनि असां हज़ारी ॿियनि माण्हुनि खां बि काफ़ी ॿुधो आहे। सही, इहो त आम ॻाल्हि आहे हिकिड़े क़िस्म जी। हाणे चाहे तव्हां असांखे इहो ॿुधायो हीअ मज़ूरी बि इन माना मतिलबु चवनि था कंडी में माण्हू मज़ूरी बि कनि था। साईं मज़ूरी हीअ आहे, जंहिं ग़रीब माण्हू जे बनी में 10 20-30-40 कंडा आहिनि, माण्हू मिसकिन आहे त उनजी रखब कबी आहे कंडे जी। कहिड़ी तरह त थर जा माण्हू घणो करे हिक ॿिए जी बनी में हुजत खे लाहींदा पिया आहिनि, पर जेकॾहिं उन साॻी कंडी आहे उनखे कंडा ॾेई ढके नोटनि सां ॿधे क़ाबू कंदा आहिनि त थर जे माण्हुनि में अञा एतिरो हया ऐं साञा आहे त भई कंडी रखियल आहे त उन कंडी ते माण्हू चढ़ंदो कोन। पोइ मिसकिन माण्हू अच्छा कंटी माना कंटा ॾिनल त चढ़ी कोन्हे न साईं, असां थर माण्हू कोई बि कंडी ते पग कोन्हे रखे, हितो हुन लॼ हया शर्म ज़रूरु थी थिए त भई ग़रीब माण्हू अहिड़ी कंडी रखियल आहे। पोइ साॻी कंडी जा पन साईं 20 रुपया किलो ॼाईंदा। जेकॾहिं साॻी माण्हू जेकॾहिं हिकु मण अधु मण मुनो मण जेके लेतो आहे तो 600-700-800 रुपया लेतो आहे, उहे में अटो भतो करे सघे थो। पना खां पछे संगर खां पछे जेके पन थींदा कची जेके पन थींदा उहे न असीं पुड़े था खां, पर उहो साॻी पन बनिया खां कती खां करे जेठ आखाड़ माना जहिड़ो अगस्त ताईं उहो पन लाहे सघे थो, पोइ वसकारो अचे थो। उनमें उनजो गुज़ारो थिए थो, कर्ज़ी कोन थो थिए, उनजो सिर्फ़ु पंहिंजी बनी ते कंडियुनि ते उनजे पननि ते संगरनि ते ऐं खोखनि ते गुज़ारो करे सघे थो। अच्छा मतिलबु रोज़गार जो त पोइ वॾो वसीलो वॾो साईं वॾो वसीलो आहे। माल जो चारो ॿियो हेॾा न रोज़गार जो मतिलबु वॾो वसीलो आहे साईं। इहो दंग आहे, हिन खां वधीक ॿियो थर में अहिड़ो को वण कोन्हे। जेकॾहिं वाखाण करियूं त इहो असांजो खबड़ वण इहो बि वॾो जटादार आहे, वॾी अमर वारो, हीउ बि असांखे फल सुठो ॾींदो आहे। पर उन सभिनी खां हिन खे कंडी खे असीं उत्तम वण कंडी आहे हिकिड़े क़िस्म जो। बिल्कुलु। ॿियो चाचा तव्हां इहो ॿुधायो इन में जेके सोध थींदा आहिनि हिननि जा सोरा जॾहिं वॾा कंडा थींदा आहिनि उनजे अंदरि पोलार थींदा आहिनि। पोलार जेको थींदो उनमें जेके असीं ढाटी में असीं उनखे भेर बि चवंदा आहियूं, सिंधी खे उनमें चिबड़ा चवंदा आहियूं। त काफ़ी चिबड़ा उन जा पंहिंजा आखीरा ठाहींदा आहिनि, पोइ ॿोलियूं कंदा आहिनि, राति जो गड़बड़ कंदा आहिनि ऐं उहे पंहिंजूं ॿोलियुनि में ख़ुशियूं कंदा आहिनि। चांडोगी राति में घणे चिबड़ा हिन में कंडनि में रहंदा आहिनि, उहो पोलार जे अंदरि। ऐं अंदरि पोलनि में वक़्ती इहे मौसी मंझर ऐं इन जे मौसम में जेको उनजे अंदरि में माखी जा बि मानर किथे किथे असां ॾिठा। अच्छा हा सही। इन खां चाहे तव्हां इहो ॿुधायो जीअं पाण सवेर ॻाल्हि कईसीं पिए त इन जेके हूंदियूं आहिनि संगरियूं हूंदियूं आहिनि, उन जो जेको ॿिज हूंदो आहे जेके आप नीनर खां सिंगरनि जो ॿिज असीं संगरी फोड़ींदा आहियूं, उन जो ॿिज निकिरंदो उनखे असीं नीनर चवंदा आहियूं। उहो नीनर जो निकिरंदो नंढड़ा ॿार ख़ुशी ख़ातिर सुईअ धागे में जी माला या तस्वीर जा मणिया असीं पिरोईंदा आहियूं। ओड़े नमूने काफ़ी इहे संभरूं ठाहे लॾूं ठाहे उहो ॿार ख़ुशी ख़ातिर ॻिची मां पाईंदा आहिनि, पोइ ख़ुशी थींदा आहिनि पाए। ऐं वण माना जॾहिं असांजी ॿूर थींदो आहे संगर थींदो आहे तॾहिं असांजे वण में माखी बि सुठी थींदी आहे। माखी सुठी थींदी आहे। ऐं हिन जेके वण जी जेका माखी आहे उहो सुठी माना असांजे जेके हकीम या तबीब आहिनि हिन माखी कंडी वारे माखी खे वधीक अहमियत ॾींदा आहिनि। साईं हिन खां काफ़ी वक़्तु अॻु में हींअर तड़ जेके ठहनि था उहे फुरमे ते ठहनि था, जेके सीमेंट ककरी इस्तेमालु थींदी आहे। उन खां अॻु में असांजे कंडे जो नुक़सानु घणे में घणो कॾहिं थियो जॾहिं खूरा पचंदा हुआ। खूरा पचंदा उहे सिरनि वारा खूरा पचंदा हिकिड़े तड़ में साईं 30-40 8 सिरूं खपंदियूं हुयूं, उहो उनजा खूरा ठहंदा हुआ। त हिन में काफ़ी काठ जेको कंडा जेके वीचारा वॾे उनजी तबाही करे उहो खूर में हणंदा हुआ। अहिड़ा खूरा त असांजे थर में लखी हज़ारे
पका हूंदा उनमें असांजी कंडी जो अलाए केतिरो नुक़सानु वॾो नुक़सानु थी वेंदो, वॾो कंडा जेकॾहिं असांजे खूरन में न इस्तेमालु थियनि त असांजी कंडी कंडी सां थर में अॼु लॻल हुजे आहे जी 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 सम्झो उनमें असांजो अलाए केॾे एॾो नफ़ो तंहिंजी को हद ई कोन हुई कंडी त मतिलबु बनियुनि जी बि सो हुजे जंहिं बनी में कंडी हुजे सिंगार आहे असांजे जेकॾहिं असीं बनी राज भाग या उनजे भर पासे में कंडा आहिनि त भई असांजी उहो असांजो जेको गोचर आहे गौचर आहे राज आहे उनजो बि सिंगार आहे वण त असांजी सीम जो सूंहं आहे जंग जो बि सूंहं आहे घरनि जो बि सूंहं आहे पाड़े जो सो पाड़े जो बि सूंहं आहे अवाना काका असां ए वात को सुणाइनि इहे हीन ॿधे माण्हू लुॾता साईं इहा हीन ॿधण जॾहिं असांजो सावण जो महीनो अचे थो तॾहिं असांजूं नियाणियूं ॿायूं ऐं छोकिरा जेके टीज या जनमअष्टमी जंहिंखे चवंदा आहियो उहो असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे उन ॾींहंनि ते हिन हीअ असांजा टे पर्व थींदा आहिनि जेके नंढी टीज वॾी टीज ऐं जनमअष्टमी हिन ते असीं हिंदू मंदर वॾा वॾा कंडा तंहिंजी हीन जी लाम हिन जी उछल थींदी आहे घटि में घटि 25 फुट लाम ॾोॾो थींदो आहे माना पींघ जेके लोड चऊं था हींद चऊं था पींघ चऊं था त उनमें जेके असांजी ॿायूं जेके थींदियूं आहिनि उन जो वरी जुदा थींदो आहे त छोकिरा उन गचपन ते दूर ते उहे बि पंहिंजूं इहे लोडूं ॿधे उते काफ़ी नौजवान छोकिरा ऐं ॿिया उन जूं शर्तूं लॻंदियूं आहिनि केरु थो हिनखे वधीक मचाए केरु थो मचाए पोइ साईं एॾी डिघी मचाईंदा आहिनि पोइ साईं होका होबा ऐं उहे ख़ुशियूं कंदा हुआ नचंदा हुआ हुते इहा बि हीर असांजी हिन कंडी में ॿधी हुई ऐं इन खां वञ सवा अहिड़ो ॿियो वण कोन्हे जंहिंमें छो त हीउ जटादार वण आहे चीड़ो वण हीउ टुटण वारो कोन्हे टुटण वारा साईं टुटण वारो वण उहो आहे जेको कंडो जेको ॿोधो थींदो आहे जेको ॿोधो थींदो आहे जंहिंमें साण थींदो आहे पोरी पोरो थी वेंदो आहे बाक़ी पोलार थी वेंदी आहे उहो उनमें ख़ासि करे ॿधा बि कोन आहिनि ख़ासि करे टुटंदा रही जंहिंखे कंडा चऊं माना मतिलबु जेके मुज़कर में अचनि मोनस में जेके कंडियूं खेजड़ियूं इहे त मतिलबु चीड़ियूं मोनस मुज़कर हिन करे थियो आहे जो हिकिड़ो घटि में 300-400 साल ताईं जेकॾहिं उनखे अञा वेकिरो कोन्हे पोलार कोन थियो आहे उन कंडे जी थोल एतिरी वेकिरी कोन थिए ओसि ताईं असीं कंडी चवंदा आहियूं असल में साॻी ॻाल्हि आहे उन कंडी में वरी जॾहिं वॾो थिए त हिन वॾो में कंडो चवंदा आहियूं पुराणो हूंदो मतिलबु जीअं थर हिते विजूद में आयो आहे जीअं माना ॻाल्हि था करियूं त असांजी ॼमार अॼु वक़्तु अटकल 80 साल जी ऐं उनखां अॻु में जेके असांजा ॾाॾा परॾाॾा चवंदा त असांजा कंडा जी असांजे ॾाॾनि असांखे ॿुधायो जेके असांजे भर पासे में बीठा आहिनि उन ई असांखे ॿुधायो त हीअ असां हिन शिकल में अहिड़ा ॾिठा तॾहिं असीं सम्झूं था जेकॾहिं हिन जी 1000 साल उमिरि थिए त बि थोरी न हूं ही मतिलबु ही कॾहिं हिन जी मतिलबु हिते थी हूंदी थर में ही कंडी जी शुरूआत मतिलबु कीअं थी हूंदी कॾहिं इहो थोरो ज़हन में या जीअं थर ठहियो आहे जीअं मतिलबु ज़िलज़िले में तंहिंखां पोइ जीअं असल में कंहिं वक़्त में जीअं माण्हू चवनि था त हीउ इलाइक़ो अहिड़ो हिते समंड जॾहिं समंड जीअं वधंदो वियो आहे उनजे छोलनि जे करे भिटूं ठहियूं आहिनि जीअं भिटूं ठहियूं आहिनि तीअं हिते वरी बनस्पति थिए उन वक़्त में हिते आबादी कोन हुई पोइ हिते जेका उनजे करे हिन में कुझु जीअं दरिया खे सैलाब थींदो आहे त उन वक़्त में सैलाब अॼु उहो सैलाब हटी वियो आहे कंहिं वक़्त में हिते सैलाब हो सैलाब में पाणी हो जीअं खारो पाणी अॻिते मटे थो त उन सैलाब वरी जाज वरी मिठो वरी पाणी ज़मीन में थींदो आहे उनजे करे हिते असांजा वण जे क़िस्म क़िस्म उहो ख़ुदा जी ख़बर आहे किथां ई ॿिजायो कीअं आयो कीअं आबाद थियो पर इहा हिकिड़ी पुराणी ख़बर कोन्हे किथां ॿिजायो कीअं ठही मतिलबु आहे उनजो माण्हू चई नथो सघिजे मतिलबु इहा आहे हिन सिंध जिते किथे ई आहे पर अहिड़ी कंडी कोन्हे किथे जहिड़ी असांजी थर जी कंडी अच्छा थर जी कंडी जे मुक़ाबले में अलाए सिंध जी कंडी ऐं थर जी कंडी कहिड़ो फ़र्क़ु असीं सिंध जा आहियूं थर माने आहे त सिंध जो पर तॾहिं बि मुश्किल आहे को मतिलबु बलोचिस्तान ॾिठो आहे सिंध ॾिठो आहे पर उहे कंडियूं छितियूं अलाए जे छो असांजो मतिलबु सम्झण जो आहे त उहो घणी वढ जे करे या त उन ज़मीन जे करे पर असांजी थर जी ज़मीन में अहिड़ी छिती कंडी कोन थींदी जिन्स जो फ़र्क़ु आहे असां बलोचिस्तान जे कंडी ॾिठी आहे उहे छोटियूं कंडियूं ऐं मथे जॾहिं फूंबका ठहिया पिया एतिरा आहिनि छोटड़ा कंडा आहिनि पर अहिड़ी असांजे थर जा कंडा त असांजा डिघा आहिनि घटि में घटि जी ऊचाई असांजे कंडे जी 25-30 फुट ऊचाई खां मथे बि थी सघनि था सही कंडे ते शाइरी बि कई आहे शाह भिटाई आई साईं शाह भिटाई सां शब्द ते भिटाई पर उनजी त काफ़ी शाइरी आहे उनखां ॿिनि शाइरी जेके जॾहिं मारू ॻाई आहे तॾहिं असांजे थर खे हिन कंडी खे संगरनि खे हिन काफ़ी ॻायो आहे ऐं काफ़ी शाह नवेचर में ॻायो आहे शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी में साईं जेके ख़बर आहिनि असांजा उनजा पेरूं आहिनि सिंगर आहिनि काफ़ी ॻायो आहे काफ़ी अहिड़ो कलाम ने ॿुधायो हूंदो अहिड़ो जेकॾहिं के सुघाड़े साल कचनि में वञण वारा जेके माण्हू आहिनि उन काफ़ी ॿुधो आहे
ज़बरदस्त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि असां कंडी ऐं थार खे वखाणी वञनि हर के वाखाणी बिल्कुलु कंडी के वाखाणी ऐं उनखां वधीक असीं चवंदा त शाह हुसैन मारवी खे जंहिं असांखे मारवी थर जी न्याणी हुई जी 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 वॾे जाबार बादशाह जे क़ैद में 12 महीने हुई शाबस जेकॾहिं असीं उन सती ऐं सती जे सत खे असीं आफ़रीन था ॾियूं उहो थर जो उन मान मथां कयो। महिरबानी चाचा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी साईं महिरबानी में मुंहिंजी कहिड़ी आहे दौलत तारी तोखे आफ़रीन इहा असांजे थर जी कंडी हुई जंहिंजो असांखे क़दुरु करणु खपियो थिए उहो असांखे ॻाल्हियूं विसरंदियूं जॾहिं तो यादगिरी ॾिनाई तॾहिं असां ॾिठो थियनि केतिरा काफ़ी असांखे गुण केतिरा नफ़ा केतिरा फ़ाइदा केतिरो लाभ न को हिकिड़े खे मालदार खे भाॼी खां वठी बुती खां वठी ग़रीब खां वठी अमीर खां वठी माल खां वठी उनजे जियापे जे लाइ सदा सुकार कंडी आहे असांजी सदा सुकार आहे जॾहिं सतरुकार पए तॾहिं बि असांजी कंडी सदा सुकार आहे हिन में सदा ई असांखे लाभ मिलंदो रहे थो इन जे लाइ असीं ताज तुंहिंजा थोराता तुंहिंजा शुक्रगुज़ार जो हिन जे बारे में तो दौलत थरी असांखे पुछियो आहे असां पुछियो आहे पुछण ते असां हिनखे खोज करे ॾिठो आहे हाणे असीं हिन कंडी जे बारे में मज़मून सुठे नमूने शाइरी में अॻिते लिखी अव्हांखे ॾेखारींदासूं। ज़बरदस्त 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 इंशाल्लाह चाचा ही थर में जेके वण ॿिया हेॾा होॾा जेके वण टिण सभिनी ते तव्हां सां कचहरी कबी इंशाल्लाह बिल्कुलु इंशाल्लाह।